नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कराची वासण नारी कोमल मेमण नवाब शाह जे अशरपुर पाड़े जी रवासण पंहिंजे मुड़ुसु आसिफ इक़बाल मलिक सां गॾिजी नेशनल प्रेस क्लब में सहाफ़ियुनि अॻियां पंहिंजे माइटनि जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। हिन मौक़े ते नारी कोमल मेमण दाहींदे चयो त हिन साल अॻु नवाब शाह जे रवासी नौजवान आसिफ इक़बाल मलिक सां पसंदि जी शादी कई हुई। शादी खां पोइ मुंहिंजा माइट जान जा वेरी बणिजी विया हुआ। हू असांखे क़त्ल करणु चाहिनि था। हिन जो चवणु हो त मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि दोस्तनि ख़िलाफ़ अगवा जूं कूड़ियूं FIR दाख़िल कराए रहिया आहिनि। माइटनि जे धमकियुनि सबबि असांजी जान ख़तरे में आहे। ख़ौफ़ सबबि घर खां दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि मुतालबो कयो त खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कानूनी कदम खयां वञनि। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।